नाज़बाग काज़ी अहमद ज़िले शहीद बेनज़ीर आबाद नवाबशाह में मौजूदु आहे। रईस अली नवाज़ ख़ान उन्नड़ समा कबीले जे शाही ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदो हो ऐं हिकु तारीख़ी शख़्स हो। 1940 में नाज़बाग क़ाइमु कयो। नाज़बाग जेको 25 एकड़नि ते पखिड़ियल आहे, मुग़ल बादशाहनि जे बाग़नि जे तर्ज़ ते ठहियलु आहे। नाज़बाग खे सिंध जो शालामार बाग़ बि सॾियो वेंदो आहे, छाकाणि त उहो लाहौर जी शालामार बाग़ सां मुशाबत रखे थो। नाज़बाग में सरसब्ज़ पार्क, मुक़बरो, मस्जिद, फार्म हाउस, रवायती तिर्द जा ठहियल कुटेज ऐं ओताकूं शामिल आहिनि। उन सां गॾु 50 एकड़नि ते पखिड़ियल हिकु सुहिणो सफ़ारी पार्क बि मौजूदु आहे, जेकी पाकिस्तान जी कुंड कुड़च मां माण्हू बग़ैर कंहिं फीस जे अची सघनि था। रईस अली नवाज़ ख़ान खे 1960 ईस्वी में ज़राअत में प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवॉर्ड बि मिलियो। हिते गाॾियूं बि बीठियूं जेके परे खां नज़र अचनि थियूं। इहे कीअं हिते आहिनि, केतिरियूं पुराणियूं आहिनि? इहे सिंधपुरीअ में कंहिं वटि हुयूं? सर, ही जेके गाॾियूं आहिनि इहे रईस अली नवाज़ ख़ान उन्हनि जे ज़ाती इस्तेमाल जूं गाॾियूं आहिनि ऐं ख़ासि करे ही मर्सिडीज़ जेका जीप आहे, इहे उन वक़्तु सिंध में 3 ख़ानदाननि वटि मां सम्झां थो हुयूं। हिकिड़ो त शबीर अहमद शाह साहिबु सकरंड वारो शाह साहिबु, जंहिंजो हींअर फ़र्ज़ंद सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह मेने आहे, ऐं ॿियो ख़ानदान हुयो ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई। सही, उन ख़ानदान वटि इहा गाॾी हुई। ऐं टियों हिते उन्हड़ ख़ानदान रईस अली नवाज़ ख़ान उन्हड़ वटि इहे जीपूं मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ इहे मर्सिडीज़ स्टाइल में जेके जीपूं हुयूं सिंध में, इन्हनि सभ खां अवल इन्हनि माण्हुनि वटि। नाज़बाग जे अंदरि सरसब्ज़ लान, ख़ूबसूरत गुलनि जा खेत ऐं मेवेदार बाग़ात आहिनि, जेकी रईस अली नवाज़ ख़ान पंहिंजे मुर्शिद मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला लाइ ठाहिराया हुया। इन खां अलावा नूरमहल नाले रिहाइश गाह हिते मौजूदु आहे ऐं रईस अली नवाज़ ख़ान जो मक़बरो बि पिणु मौजूदु आहे। रईस अली नवाज़ तालीम जी फ़रोग़ लाइ पिणु कमु कयो, जीअं छोकिरनि ऐं छोकिरियुनि जे लाइ इस्कूल, इस्पतालूं ऐं ॿियनि सहूलियतुनि जो क़याम हिन काज़ी अहमद शहर जे तरक़ीअ में पिणु अहम किरदारु अदा कयो। हींअर रईस अली नवाज़ ख़ान जा पुट नाज़बाग ऐं सफ़ारी पार्क जी सार संभाल करे रहिया आहिनि। दोस्तो, ही मेन रोड आहे काज़ी अहमद जो ऐं ही कराची ॾांहुं जेको रोड अचे थो, कराची मां जीअं ई तव्हां ईंदव त ही कुबा तव्हांखे नज़र ईंदा ॿ, ऐं ही बोर्ड बि लॻियल आहे, नाज़बाग भली करे लिखियल आहे। ही मार्केट आहे काज़ी अहमद जी, रेड़े वारा दुकाननि वारा हिते मौजूदु आहिनि ऐं रोड जे वटि ते ई आहे जेको आहे ही नाज़बाग।